जी इन वक्त असां घोटकी प्रेस क्लब के ॿाहिरां मौजूद आहियूं जिते ॻोठ जानण वासो जे रहवासी बासर वडेरे अमान लाइ वासो तरफ़ां मुबैना तौर ते जरगे ज़रिए 55 लख रुपया ॾंड विधो हुओ। ॾंड जी रक़म न हुजण सबबि मुतासिर जेके दरगाही वासो ऐं ॿिया आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे विकिरो करण जे लाइ ॾंड जी रक़म पूरी करण जे लाइ प्रेस क्लब घोटकी पहुता आहिनि ऐं पेनाफ्लेक्स हथनि में आहिनि। जो चवणु आहे त ॿार विकिरो जे लाइ मौजूदु आहिनि। 55 लख रुपया जरगे जो भरणो आहे। ॿार वठो पैसा ॾियो त असां जीअं बासर जेके वॾेरा आहिनि उनमें जान जेको आहे आजी करायूं। हिन वक़्तु अचो त जेके ॿार विकिरो करण जे लाइ होका ॾींदड़ जेके वासा बिरादरी जा माण्हू सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु छा चवणु आहे? इहो हिकिड़ो वॾेरो असां वटि अमल लाइ रहंदो आहे वासो 5-6 महीना थी यानी ज़बरदस्ती करे असांखे जेको आहे छोकिरी ॾियो। छोकिरी जी उमिरि 15 साल आहे, उनजी उमिरि 60 साल आहे, जंहिंमें असांजी न ॾिनल न वरितल। हाणे अची ज़ोर न त पुलिसनि में हेॾे होॾे असां निकाह करायो कोर्ट सगोर जे। कल्ह ज़बरदस्ती टियों करे असांखे वठी करे विया ऐं पाबंद करे असांखे जरगो करायो। जरगे में 55 लख रुपया। 55 लख जी मतिलबु असांखे त 55 100 बि कान्हे। हे बचा खणी आऊं वेकिरे जे लाइ को वठे पर बचा बि कंदा 2.5 लख रुपया। असां काॾे वञूं? असां पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी करे बाहि ॾींदासीं। ॿियो हलो असांखे कोई बि कान्हे। ख़ुदा करणु IG DIG SP साहिबु नोटिस वठे न त असांखे ॿियो हलो कोई कान्हे। बसि इहो मसइलो छो आहे करे जे अमल आहे वॾेरो असां सां वधो आहे इहो कंदो। छोकिरी जे करे छोकिरी खे विझ निकाह करे पंहिंजे पीउ हक़ ॾिनो आहे। उते असांखे मेड़ा मिथां करे उन पंहिंजे पीउ ॾिनी आहे। पंहिंजो इहो कयो त सुख कयो त कपिड़े जो लटी जो खाधे जो पीते जो। पोइ छोकिरी पढ़ाई त छोकिरी जे मथां इहो कंदो इल्ज़ाम ठाहींदो वधो आहे मुंहिंजी कारी आहे, मुंहिंजी हीअं आहे, मुंहिंजी हीअं आहे। काॾो जो काॾे ॾंढु घुरदा पिया नी। छो आहे फ़ैसिलो ॾंढु घुरदा पिया नी? छा 55 लख घुरदा पिया नी? हा हाणे ॿाल खणी आया आहियूं वेकिरे खां तोणी ॿाल विकिणो बि असांजो न लहंदो। धमकियूं ॾींदो वधो आहे। न ॾींदा वे त मां तव्हांखे खणंदुमि ऐं तव्हांजा ॿाल खणंदुमि, तव्हांजा माण्हू मारींदुमि। टियों ॾींहुं थियो आहे जरगो जंहिंमें अमान लाइ वासो हिन वीचारनि खे यरगमाल बणाए असांखे उते गिनी वियो। उते फ़ैसिले खां जंहिंमहिल उते वियासीं त असांखे ख़बर ई न लॻी त हिननि 55 लख रुपयो ठाहे पाण मिली भगत करे 55 लख ठाहे करे हिन जे मथां सचऊं। जंहिं वीचारनि वटि हिन ज़मीन जो ॿारो आहे पूरे जानण वासे में ग़रीब इहे नी। जंहिंमें ॿाल खयूं वता नी रोली था वतानी त को असां वठे त असां विकिणी करे उनखे पैसा ॾियूं। हो हिन को ॾाढो आहे बासर आहे घणो आहे। हिन को उनखे सपोर्ट आहे वॾेरनि जी सपोर्ट अथसि घणी। पर हे वीचारा ॾियण जहिड़ा कोन्हे। हिन वटि रुपये हिकिड़े जी ताक़त कोन्हे। वीचारा चिप्सा हलाईंदा नी। दुकान अथनि हिकिड़ो नंढड़ो उन ते चिप्सा हलाईंदा नी। ग़रीब गुज़र सफ़र कंदा नी। ॿी ताक़त कोन अथनि। जीअं मां वासा बिरादरी जे माण्हू जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो चवणु आहे त कारे मामले जो जरगो करे बासर अमान लाइ वासो तरफ़ां 55 लख रुपया हुनजे मथां ॾंड विधो वियो आहे। ग़रीब हुजण सबबि हुन वटि 55 लख रुपया न हुजण सबबि हू पंहिंजा ॿ जेके मासूम बचड़ा खणी करे घोटकी शहर में पहुता आहिनि जिते हू विकिरो करे रहिया आहिनि। पर हुनजो चवणु आहे त अगरि हुनजो को बचड़ा बि वठंदो पर हुनजे बावजूद बि जेको हुनजा पैसा 55 लख रुपया कर्ज़ु न लहंदो। उन्हनि खे ॾंड जी रक़म न ॾियण जी सूरत में उनखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं ॻोठ मां लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन अब्दुल कादिर मंगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।